नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं लखी ग़ुलाम शाह खां। असांजे नुमाइंदे नादिर अली मंगी जी रिपोर्ट मूजिब अमरूर थाणे जी हद में ॾुहारियुनि रोड ते पलाल रखी रोड ब्लॉक करे ॾुहारियुनि खे फुरण जी कोशिश कई। कार न बीहारण ते हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। नाज़रीन, ही ब्रेकिंग न्यूज़ है जेका तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। असांजे नुमाइंदे नादिर अली मंगी जी रिपोर्ट मूजिब अमरोहा थाणे जी हद में ॾुहारियुनि रोड ते पलाल रखी रोड ब्लॉक करे ॾुहारियुनि खे फुरण जी कोशिश कई। कार न बीहारण ते हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोली लॻण सबबि ड्राइवर शहीद थी वियो। PTA तहलके लखी जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अली अब्बासी इंसाफ़ न्यूज़ खे ॿुधायो त शहीद थियल ज़फ़र ख़ान लाखो पुट अलिफ ज़िले घोटकी जो सदर आहे, जंहिंजी बेरहमियानी तरीक़े क़त्ल कयो वियो आहे। असां पोयरनि ॾुख में शरीक आहियूं ऐं अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।